मिठियाणी जे मोहम्मदी कॉलोनी वासण मसमात ज़ाहिदा कुरान पाक खणी बचण समेत सिंध प्रेस क्लब मिठियाणी पहुची एहतजाज कंदे प्रेस कॉन्फ्रेंस कई। हुन इल्ज़ाम हयो त संदसि न्याणी अंजलि जेका हिन 7 साल अॻु कोट लालू वासी गुलबाहट सोलंकी सां पढ़ण आई हुई, मुड़ुस ऐं ॾेरनि जे वार बड़ तशदुद सबबि हिकु हफ़्तो अॻु वापसि अची वई। औरत मूजिबि मां न्याणी जो घर बचाइण लाइ न्याणी समेत जॾहिं हू कोट लालू वई त उते मुड़ुस ऐं गुलबाहर ॾेरनि गुलज़ार सिंघार ज़ुल्कार सोलंकी मुबैन तो न्याणी ऐं मूं ते बे इंतिहा तशदुद कयो। वार मां वठी घेलींदा रहिया, कपिड़ा फाड़ी असांजी बेहरमती कई ऐं कमरे में बंदि करे छॾियो। हिन वाक़े बाबति कोट लालू थाणे ते NC बि दाख़िल कराई, पर पुलिस का बि कार्रवाई न कई। मुबैन तौरु मूंखां 10,000 रुपया रिश्वत बि वरिती वई। ॿिए पासे मसमात ज़ाहिदा ते वणो आला अख़्तियारनि बाद चीफ जस्टिस IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP खैरपुर वस वारनि खां मुतालबो कयो आहे त हिन क़ुरान पाक जे वास्ते खेसि न्याणी सां मिलाए तशदुद कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।